सब्जियुनि जे इस्तेमाल बाबति त सभु कंहिंखे ख़बर आहे त सब्जियूं माण्हूअ जी सिहत लाइ केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि। पर हिक नई तहक़ीक़ में कुझु मख़सूस सब्जियुनि में अहिड़ो मुरकिब ॾिठो वियो आहे जंहिंजा फ़ाइदा न रुॻो खाइण दौरान पर माण्हूअ जी पीढ़ीअ ताईं बि रहनि था। माहिरनि जो चवणु आहे त फिलियोनल मुरकिब वारियूं सब्जियूं खाईंदड़ माण्हू वॾी उमिरि में हाफ़िज़े जी कमज़ोरियुनि खां बची सघनि था। अमेरिकन यूनिवर्सिटी ऑफ जनरल न्यूरोलॉजी में छपियल हिक तहक़ीक़ मूजिबि दिमाग़ खे सिहतमंद रखण जो सवलो तरीक़ो घणे मिक़दार में सब्जियूं, फ्रूट ऐं चांहि जो इस्तेमालु करणु आहे। तहक़ीक़ जे सरबराह डॉक्टर थॉमस एम हॉलैंड जो चवणु आहे त मुशाहिदे दौरान हफ़्ते में 7 भेरा या रोज़ हिकु भेरो साए पननि वारियूं सब्जियूं खाईंदड़ माण्हुनि जी दिमाग़ी कारकर्दगी में 32% ताईं दॿाउ जो असरु घटि ॾिठो वियो। हुन चयो त साए पननि वारियूं सब्जियूं खाईंदड़ माण्हुनि खे वॾी उमिरि में हाफ़िज़ो कमज़ोर थियण जी शिकायत घटि थिए थी। सुठी ॻाल्हि इहा आहे त सिहतमंद ज़िंदगीअ लाइ तिर्ज़े ज़िंदगी मटाइण ऐं खुराक जे इस्तेमाल जो को बि वक़्तु मुक़ररु नाहे, न ई उन में देर या सवेर जे हवाले सां फ़ाइदा हासिलु करण में का घटिताई थी सघे थी।